नाज़रीन तव्हां ताईं अहम ख़बर पहुचनि पिया मेड़ खां, जिते रिपोर्ट करे आहे सारंग जतियाल। मेड़ गोरड़ हाउस ते समाजी तंज़ीम नौजवान सोशल ऑर्गेनाइज़र सदर यासिर अली गोरड़ तरफ़ां ईद मिलन पार्टी रखी, जंहिंमें सियासी समाजी अॻुवाननि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले दादू के जनरल सेक्रेटरी सरदार गुलाम दस्तगीर गोरड़, इंसान दोस्त अॻुवान ज़वार ज़ीशान खान जतियाल, इफ्तिखार रिंद शहजाद भट्ट, एडवोकेट रिजवान तुनियो, इंजीनियर तारिक अयाज गोरड़, इंजीनियर खुरम गोरड़, आतिफ गोरड़ समेत वरी तइदाद में सियासी समाजी शख्सियतुनि शिरकत कई। सरदार गुलाम दस्तगीर गोरड़ चयो त असीं सभु इन मुआशरे जो हिस्सो आहियूं, सभु गॾिजी मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत कंदासीं। अल्लाह जे मदद सां पुठि पियल मिसकीननि जी ख़िदमत कंदो रहंदुसि। मुंहिंजे पार्टी जो मशहूर ऐं मंशूरो इहो ई आहे, ख़िदमत करणु। ख़िदमत पंहिंजी अवाम जी वधीक इंसान दोस्त अॻुवान ज़वार ज़ीशान खान जतियाल चयो त मूंखे पंहिंजे बाबा साईं एजाज़ खान जतियाल इहा तरबियत ॾिनी आहे त मोहबतु एतिराम जे रिश्ते खे बुलंद कजे, सिंधरती जे अवाम जी ख़िदमत कजे। आयल महिमान खे संजी सकाफ़ती टोपी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। समाजी तंज़ीम जे सदर यासिर अली गोरड़ सभिनी आयल महिमान खे दिलि सां शुक्रियानो अदा कयो।